उडेरो लाल में खोसा बरादरी जो बासर माण्हुनि पारां वाटर कोर्स खे ड्राइण ख़िलाफ़ नसरपुर वाया उडेरो लाल स्टेशन रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। गोट नसीर खोसो जे रहवासिन अहमद अली खोसो, गुलाम रसूल खोसो, मियां बख्श खोसो ऐं ॿियनि एहतजाज कंदे ॿुधायो आहे त बासर माण्हुनि लियाकत आराई, बशीर अहमद आराई, अब्दुल ख़ालिक आराई ऐं ॿियनि सदन वाटर कोर्स खे ज़बरदस्ती ड्राहे पट करे छॾियो आहे। हुननि चयो त 40 सालनि खां ॼाणायल वाटर कोर्स ज़रिए पंहिंजनि फसलनि खे पाणी पीआरींदा पिया अचूं, पर बासर माण्हुनि पुलिस जी मदद सां सदन वाटर कोर्स खे ड्राहे छॾियो आहे। हुननि चयो त असां सिविल कोर्ट मटियारी में केस दाख़िल कयो आहे, तंहिं बावजूदि बासर माण्हुनि ज़बरदस्ती वाटर कोर्स खे ड्राहे छॾियो आहे। हुननि चयो त वाटर कोर्स रहण सां सदन फसल सुकी वेंदा। हुननि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते जांच करे साणनि इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची